के ते तैयारी करनी आ इते जे करे तैयारी कई से दुनिया की जिंदगी भी सुकून वारी गुजरंदी है, कब्र में भी सुकून वारी जिंदगी गुजरंदी है, आखिरत में भी सुकून वारी जिंदगी गुजारींदा से। तने फरमाई मौत कबल तमूत, ए मुसलमान मरण का अग में मरी अचो, मरण का अग में। लिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि त्वय्यिबीन व सहाबिहि त्वाहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़अु बिहाज़ल किताबि अक़वामा व यज़अु बिही आख़रीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तोक मोहम्मद की गुलामी का। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। हाय कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा। फ़िक्र दुनिया करके देखा फ़िक्र उक़बा भी करके देख, छोड़ कर ज़िक्र सबका ज़िक्र अल्लाह भी करके देख। कौन किसके काम आया कौन है किसका बना, सबको अपना करके देखा रब को अपना भी करके देख। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत से दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा मोहतरम दोस्तों भाई बुजुर्गो, तव्हां असां जिंदो घोटो गोठ में फ़िक्र आख़िरत कॉन्फ्रेंस में कुरान पाक जी महफ़िल मजलिस में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ शल अल्लाह ताला तव्हां असांजी इन हाज़िरी खे मंज़ूर मक़बूल फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बणाए। मुसलमानों, हिननि प्रोग्रामनि जो मक़सद इहो ई हूंदो आहे त इंसान जंहिं मक़सद जे लाइ इन दुनिया में पैदा कयो वियो आहे
उन ये मकसद जो बार बार तज़किरो करे, उन ये आखिरत के सामू रखी करे जिंदगी गुजारी वनी। हिन प्रोग्रामन में जेको भी बानो जानी माली तावन करे तो अल्लाह साईं उन जे माल में उम्र में बरकत अता फरमाए। ये प्रोग्राम ज़ाहिरी एतबार से असा के मामूली नजर इंदा हुंदा, पर जेका कुरान जी महफिल होंदी आहे आसमान वारन के इए महसूस थींदी आहे, आसमान जे मलाइकन के इए महसूस थींदी आहे जी असा जमीन वारन के आसमान में सितारा नजर। तो दुनिया जी जिंदगी आरजी जिंदगी आ, दुनिया जी जिंदगी फानी जिंदगी आ, दुनिया जी जिंदगी बेबका जिंदगी आ। जेको करणो आहे अगते जे लाए बानो करे, दुनिया जी आरजी जिंदगी जे लाए बानो केडो थो करे। दुनिया जी जिंदगी आखिरत जे मुकाबले में केतरी आ। जडे महशर जो मैदान थींदो अल्लाह जे तरफा पुछाणो थींदो। अल्लाह फरमाइंदो कम लबिस्तुम फिल अर्ज़ि अदद सिनीना, ए मुजाबाना दुनिया में घणो वक्त रही आयो। उते चवंदा से कालू लबिसना यौमन औ बअज़ यौम, ए असांजा अल्लाह या त हिकु ॾींहुं रही आया आहियूं या ॾींहं जो अधु रही आया आहियूं, ॾींहं जो कुछ हिस्सो रही आया आहियूं। दुनिया जी जिंदगी आखिरत जी जिंदगी जे मुकाबले में हिकड़ो ॾींहुं या ॾींहं जो कुछ हिस्सो महसूस थींदो। इन दुनिया वारी आरजी जिंदगी जे लाए बानो केॾियूं कोशिशूं करे थो, केॾियूं मेहनतूं करे थो, केॾियूं जफ़ाकशी करे थो। पंहिंजे ॻोठ खां घोटकी वञण जे लाइ भी अॻ में गाॾीअ जो इंतज़ाम कंदा आहियूं, गाॾीअ जे चाबीअ जो इंतज़ाम कंदा आहियूं, गाॾीअ जे पेट्रोल जो इंतज़ाम कंदा आहियूं, न पेट्रोल जे पैसनि जो इंतज़ाम कंदा आहियूं। मुसलमान अॻे जो जेको असांजो सफ़र आ उहा जेका ज़िंदगी आ हमेशा वारी ज़िंदगी आ, अबदुल आबाद ज़िंदगी आ। दुनिया मुसाफिर खानो अथई करे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो कुल फी दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरु सबील। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ए मुझा उम्मतियो जे करे दुनिया में रहो था ओपरन वारी जिंदगी गुजारो या मुसाफिरन वारी जिंदगी गुजारो। दुनिया खानो अथवा मुसाफिर खाने में माण्हू कॾहिं भी बंगलो न अॾींदो। सफ़र जे दौरान स्टॉप ऐं ब्रेक हूंदा आहिनि, मुसाफिर खाना ठहियल हूंदा आहिनि, उते कोई भी माण्हू बंगलो न अॾींदो। चवंदो आहे मुंहिंजी असुल मंजिल अॻिते आ, मुसलमान जी असुल मंजिल आखिरत में जन्नत जी सूरत में आ। उन जे लाइ असांखे मरण जी तैयारी कयो, मरण खां अॻ में क़बर जी तैयारी कयो, मरण खां अॻ में अशर नशर जी तैयारी कयो, मरण खां अॻ में हिसाब किताब जी तैयारी कयो, मरण खां अॻ में पुल सिरात किरास करण जी तैयारी कयो। दुनिया जी जिंदगी आरजी जिंदगी आ, दुनिया जी जिंदगी फानी जिंदगी आ। अमीरिया में भी गुजरी वेंदी है, गुरबत ऐं मिस्कीनीअ में भी गुजरी वेंदी है। तॾहिं कंहिं अल्लाह जे बाने चयो जिंदगी दो दिन की हो या 100 साल की है, जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की है, गुजर जाएगी। अमीरों की बइकबाल गुजर जाएगी तो गरीबों की भी बहरहाल। मुसलमान दुनिया की जिंदगी आरजी जिंदगी आ, दुनिया की जिंदगी फानी जिंदगी आ। अगते जे लाए तैयारी कयो। वक्त जो बादशाह खलीफो हारून रशीद उन जो नालो आ। अगे दौर जा बादशाह नेकोकार हूंदा हुया, सलात जा पाबंद हूंदा हुया। अगे दौर जा बादशाह अवाम जी खिदमत जो जज्बो इरादो रखंदा हुया। उन दौर जा बाद
महफिलन में आलिम वेंदा होया आलिमन जे मशवरे से अवाम जा फैसला थींदा होया आलिमन जे मशवरे से मुल्क जो निजाम हलायो वेंदो हो आलिमन जे मशवरे से हर किस्म जा मामलात तय कया वेंदा होया खलीफा हारून रशीद उन जी महफिल में अल्लाह वारा भी वेंदा होया आलिम भी वेंदा होया बुजुर्ग भी वेंदा फकीर तबियत फकीर मिसाज वारा अल्लाह जो बानो जे जो नालो यो बालूल हारून रशीद जी महफिल में वेंदो हो खलीफा हारून रशीद उन हिकड़ी छड़ी दिनी अथई चवेस तो ओ बालूल हिया छड़ी मां तो के दियां तो हिया उन शख्स के दे जांचे को तोखा बे वधीक बेवकूफ जेको तोखा बेवकूफ हुजे उन जे ये छड़ी हवाले कजा हारून रशीद बादशाह का उन या बालूल फकीर वा छड़ी वठी करे घर रखी आयो घर रखी अथई 1 साल 2 साल 5 साल 8 साल 10 साल 12 साल गुजरी विया आहिनि खलीफा हारून रशीद बीमार थी पयो डॉक्टर ने लाइलाज करे छडियो हकीमन जवाब दई छडियो सन्यासी ने जवाब दई छडियो ओ खलीफा ही जे का तो जी बीमारी आ यो मर्ज मरण वारो है तो मर खबर पया हारून रशीद बादशाह बीमार थी पयो मरजुल में आयो उनका तबा पुरसी करे रहो चवे सो ओ चे तबियत नासाज है किया हाल है चे अगते जे लाए सफर जी तैयारी अगते मुझो सफर है हाँ वक्त जो वकीर बालूल चवे तो ओ बादशाह तो जो काडे सफर है सफर जे तरफ राही थियण वारो आया बालूल फकीर चवे तो ओ हारून दे दफा साण केर हलंदो हारून रशीद बादशाह फकीर बालूल के तो चवे बालूल सगो चरन जो सफर है उन सा कोई फौजी गड न हलंदो इन सफर में के वजीर गड न हलंदा आहिनि के मशीर गड न हलंदा आहिनि के खादिम गड न हलंदा आहिनि के मुहाफिज गड न हलंदा आहिनि बालूल फकीर जैसो ओ बादशाह दुनिया जे सफर ते वेंदो उन जे लाइ गाड़ी जो इंतजाम कंदो वजीर पाण सां गड खणंदो सफर जो इंतजाम कंदो खाधे पीते जो इंतजाम कंदो इहो त आरजी सफर है ई आखिरत जो सफर जेको सफर हमेशा वारो है इहो सफर करे जाते माण्हू रहंदो उते हमेशा वारी जिंदगी गुजारींदो बहलूल फकीर के जेका छड़ी हथ में हुई हारून रशीद बादशाह के हथ में चई बादशाह हे वठ छड़ी जीअं जो वरतई से बहलूल के चई हे छा थो करे ही छा थो करे चे तू चयो जेको तोखा वधीक बेवकूफ हुजे उन जे हवाले कजा मुखा वधीक त बेवकूफ तू आ जो दुनिया जे सफरन जे लाए त अलाए केतरा इंतजाम पियो करे आखिरत जे सफर जे लाए त कोई इंतजाम नहीं तोखा वधीक बेवकूफ बियो केर थींदो हारून रशीद चवे सो वाकई यार तू अकुलमंद माण्हू आहे असां तोखे बेवकूफ समझंदासीं बेवकूफ त असां निकतासीं तो हमेशा वारो जेको वतन आहे उन जी काई तयारी न तने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल कय्यसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मानो तवा में दाना तवा में सियत जी तैयारी अल्लाह से असा के आखिरत जे तैयारी करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।